असांजो यकीन कामिल है अजी महफिल में अल्लाह जा नेक माना मौजूद हूंदा जिनके आमीन करण सां असांजी दुनिया में माफ़ी अजू जब जाए कबूल ख़ुसूसन ग्राहकन की रागा जाम नबी जान सरंदी जे लाइ दुआ आहे आखिर दुआ खैर जो संदस तबियत अचानक ख़राब थी वई आहे पाण घर हलिया विया आहिनि अल्लाह रब्बुल इज़्ज़त खे हयात तजरी अता फरमाए शिफाए कामिला व अजला व मुफिया अता फरमाए संदस कयल ही जेका जुस्तजू आहे संदस सही कोशिश पंहिंजी बारगाह में कबूल मक़बूल फरमाए जेको पंहिंजे वालिद गिरामी जे लाइ इहे साल सवाब जो प्रोग्राम जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में मुनक़िद कयो वियो आहे संदस बिरादर संदस अल्लाहुम्मा आमीन अल्लाहुम्मा रब्बना आतिना फिद दुनिया हसनतन व क़िना अज़ाबन नार व क़िना अज़ाबल क़ब्र व क़िना अज़ाबल हश्र व क़िना अज़ाबल मीज़ान रब्बना ज़लमना अनफुसना व इन तग़फिर लना व तरहमना लनकुनन्ना मिनल ख़ासिरीन रब्बना ला तुआख़िज़ना इन नसीना व अख़्ताअना रब्बना व ला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अला लज़ीना मिन क़ब्लिना रब्बना अन्ता सलाम मिनका सलाम व इलैका यरजिउ सलाम क़िना बिस्सलाम व अदखिलना तबारक जन्नत दारुस सलाम रब्बना नहनु नसअलुका अल-आफ़ियता फ़ी दीन व दुनिया व आख़िरह रब्बना मस्सूरना बिसिद्रिकल जमील रब्बना नहनु नऊज़ु बिका मिनल हम्मि व हुज़्नि व जज़्ज़ि व कसरि व बुख़्लि व जुब्नि व दलालैन अऊज़ु बिल्लाहि मिन कलिमातिल्लाहि ताम्माति मिन शर्रि मा ख़लक़ रज़ीक़ु बिल्लाहि रब्बन व बिल-इस्लामि दीनन व बिमुहम्मदिन नबिय्यन अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्वा फ़अफ़ु अन्ना या अज़ीज़ या गफ़्फ़ार अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्वा फ़अफ़ु अन्ना या अज़ीज़ या गफ़्फ़ार अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन करीमुन तुहिब्बुल अफ़्वा फ़अफ़ु अन्ना या अज़ीज़ या गफ़्फ़ार वल हबीबुल लज़ी तुरजा शफ़ाअतुहु लिकुल्लि हौलिन मिन अल-इबाल मुतक़रिबीन या रब्बि बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वग़फ़िर लना मा मदा या वासिअल करमी खुदाया बिहक़्क़ि वली फ़ातिमा के बरकोले ईमा वली फ़ातिमा गर्दावत अमरतुनी व कबूल मनो दस्तुदामान आले रसूल बेबरकतिही व वसीलतिही इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनु सल्लु अलैहि व सल्लिमु तस्लीमा लब्बैक अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना शफ़ीना मौलाना मरजाना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिही व अज़वाजिही व अहले बैतिही व औलियाए मिल्लतिही व उलमाए दीन हक़्क़ी अजमईन या गफ़ूर रहीम या रहमान रहीम या मुजीबुद दावा ई जेको जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में ज़िले टटे मोहम्मद खान में अज़ीम शान जलसा मिलाद नबी मुकर्रर कयो वियो आहे मुनक़िद कयो वियो पंहिंजी बारगाह में कबूल व मक़बूल फरमा या रब्बुल इज़्ज़त में जेके परे परे खां बांदीड़ा बंद करे आया आहिनि जेके भी जमायतुनि जा जमायती शरीक थिया आहिनि जंहिं कुंड कुर्च खां झर झंड सां ताल्लुक़ बशमूल स्टेज ते वेठल जेके मोज़िलाने मेहमानाने गिरामी उन्हनि सभिनी जो वेहण पंहिंजी बारगाह में कबूल व मक़बूल फरमा या रब्बुल इज़्ज़त जेको प्रोग्राम मुनक़िद कयो वियो आहे मुनक़िद करण वारो जेको रूह रवा साईं पीर आला जाम नबी जान सरंदी के दुनिया व माफ़िया में इज्जत बरकत रिफ़त अज़मत अता फरमा संदस बिरादर खे उन सां गॾोगॾु संदस औलाद खे हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सीरत तैयबा ते इन अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमा या रब्बुल इज़्ज़त असीं जेके इन महफ़िल में शामिल थिया आहियूं जिन ताउन कयो आहे इस्तक़बालिया वारा इंतज़ामिया वारा जे पंहिंजी अर्ज़रेज़ी कई आहे शबो रोज़ तगो दो कयो अथसि इन जलसे के कामयाब व कामरान करण जे लाइ उन्हनि जूं दुनिया व माफ़िया में जमी जायज़ मुराद कबूल व मक़बूल फरमा या रब करीम असां में जेके अॼु बांदीड़ा बंदि करे हिन महफ़िल में शामिल थिया आहिनि उहे जेके पंहिंजे दिल में मुरादूं खणी आया आहिनि उन्हनि जूं दिलूं ऐं हियूं ठार मुरादूं ऐं दिल उन्हनि जा उजाड़ या रब्बुल इज़्ज़त असां जूं तमामु तर घुरियल दुआऊं पंहिंजी बारगाह में कबूलियत ऐं मक़बूलियत जो दर्जो उन्हनि खे अता फरमा या रब्बुल इज़्ज़त मुआविनीन खे साईं जा जेके रुफ़क़ा आहिनि साईं ज़ियाउल नबी जा उन्हनि खे इन जो अजर अज़ीम अता फरमा या रब करीम असां में जेके बि बांदीड़ा परे परे खां बंदि करे आहिनि जेके बि असां में बेरोज़गारनि खे रिज़्क़ हिलाल तैयब अता फरमा जेके साईं जे रोज़गारनि जे रोज़गार में बरकतूं वुसअतूं रिफ़तूं नेमतूं अता फरमा या रब करीम जेके बे औलाद आहिनि अॼोके ॾींहं जे मुहाबे सां उन्हनि खे साहिब औलाद बणा जेके साहिब औलाद या रब करीम उन्हनि जो औलाद उन्हनि जे हक़ में फरमा बरदार फरमा जेके औलाद नलीना बंद सां जा ख्वाहिशमंद उन्हनि जी ख्वाहिश में वजा फरमा जेके असांजा दोस्त भाई हुजूर अज़ीज़ व अक़रब कर्ज़ जे मर्ज़ में मुब्तला आहिनि उन्हनि खे कर्ज़नि खां आजो फरमा जेके परेशान हालनि परेशानी रफ़ा दफ़ा फरमा जेके असां में बीमार आहिनि असांजे वालिदैन में असांजे अहलो अयाल में असांजे मिट माइटनि में असांजे बचड़नि में असांजे पाड़े वारनि में सभिनी के शिफाए कामिला व आजिला व नाफ़िया व मुस्तमिरा अता फरमा या रब्बुल इज़्ज़त अॼोके ॾींहं जे मुहाबे सां असां सभिनी जे मरहूमिन जी बेहिसाब मग़फ़िरत फरमा ख़ुसूसन बिलख़ुसूस पीर आगा
वली मोहम्मद जान सरंदी नवर अल्लाह मरकदू जिनकी बेहिसाब मगफरत फरमा के जन्नतुल फिरदौस में अरफा का आला मकाम होता। खुसूसन असांजा जेके हजरात आलिया सिलसिला आलिया नक्शबंदिया सां ताल्लुक रखन था सैयदना अफजल बशर बादल अंबिया के तहकीक अबू बकर सिद्दीक खां वठी इमाम रब्बानी मुजद्दिद व मुनव्वर और सानी खां वठी रोज़े धड़ी ख्वाजा ख्वाजमा हजरत आगा पीर आगा अब्दुल रहमान जान सरंदी नवर अल्लाह मरकदू जिन खां वठी असांजा सैयदी व मुर्शदी असांजा आला हजरत साईं पीर आगा अब्दुल हमीद जान के अरवाह मुबारक के जो इसाब व सवाब दिया। या रब्बुल इज्जत जेके हाज़रीन महफिल में असां सभी जे मरहूमिन के ने जो जलसे जो इसाब व सवाब हुआ सभी जे मरहूमिन के अल्लाह रब्बुल इज्जत जन्नतुल फिरदौस में अरफा का आला मकाम अता फरमा। असां सभी जे मरहूमिन के हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे दस्ते अक़दस का आबे कौसर पियणी तौफीक अता फरमा। हुजूर जी मैयत में शिफात उज़मा ए कुबरा नसीब फरमा। असां के हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अहले बैत तहारी सहाबा कराम की पक्की सच्ची गुलामी नसीब फरमा। असां जी इज्जत ईमान में बरकत अता फरमा। असां जे इल्म व हिल्म में बरकत अता फरमा। असां जे माल में असां जी ज़रात में असां जी कोखुन में असां जे वाहन में असां जी नहरुन में असां जे दरियान में असां जे वाक़िअन में बरकत अता फरमा। या रब करीम असां जे सिंध सूबे के सदाई शाद व आबाद रख। साईं सदाई करीम मथे सिंध सुका दोस्त विफा दिलदार आलम सब आबाद। या रब करीम सिंध जे मथा पांजी जेका दस्ते कुदरत है दस्ते रहमत दस्ते शफकत ता कयामत ताईं कायम रख। या रब्बुल इज्जत असां जे सिंध जी नहरुन में सिंध के दरियान में बेसाब बरकतूं वुसअतूं रिफ़तूं अता फरमा। या रब्बुल इज्जत असां में जेके ज़मींदार आहिनि जेके हाज़िर थिया आहिनि ऐसा जा जेके हारी हज़रात आहिनि उन्हनि जूं वॾियूं उम्मीदूं वापसि आहिनि। या रब्बुल इज्जत उन्हनि खे उन्हनि जे फसलनि जा बहितरीन खां बहितरीन रेट थिया। या रब्बुल इज्जत उन्हनि जे घरनि में ख़ुशबू मुसरतूं अता फरमा। या रब करीम मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमा। या रब करीम असां जे हुक्मराननि खे हिदायत नसीब फरमा। या रब करीम असां जी तमाम तर तकलीफ़ूं परेशानी मुसीबतूं दुख दूंगर दूर फरमा। असां जी इज्जत में असां जी सेहत में असां जी खुशियुनि में असां जी तंदुरुस्ती में असां जी मुसरतुनि में बरकत अता फरमा। असां खे पंहिंजी नादानी आफ़तुनि खां ज़िलज़िलनि खां ॿोॾ खां सैलाब खां कैद खां मर्ज़नि खां वबा खां हिफ़्ज़ व अमान मिले। तमाम तर तकलीफ़ूं परेशानी मुसीबतूं दुख दूंगर दूर फरमा। अहले औलाद असां जो शाद रख आबाद रख। अहले औलाद असां जो शाद रख आबाद रख। अहले बेटे मुस्तफा खैरुल वरा जे वास्ते करम रख। या रब असां जो नंगई नामूस फातिमा बिनते नबी खैरुल निसा जे फातिमा बिनते नबी खैरुल निसा जे वास्ते फातिमा बिनते नबी खैरुल निसा जे वास्ते मुश्किलातों सब दूर करे दुश्मनन का दे बना हुर्मते मुश्किल कुशा शेर खुदा जे वास्ते सब मुरीदो मुखलिसो मुहिब्बन के शाद रख आबाद रख। गाजियो बदरो हुनैनो करबला जे वास्ते ली खमसतुन तुत्फी बिहा हरल वबाइल आदमा अल मुस्तफा वल मुर्तजा व अबनाहुमा वल फातिमा व सल्लल्लाहु तआला अला खैर खल्क़िही व नूर इरसी व ज़ीनतिल फर्ज़ी सैयदना मौलाना मरजाना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। सुभान रब्बिका रब्बिल इज्जति अम्मा यसिफून व सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।